हाल मीरपुर खास में 14 अगस्त मोरकाए हक के हवाले से एक जश्न आज़ादी कन्वेंशन मुनक़द। इस कन्वेंशन की मेज़बानी मरकज़ी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब हम आहंगी तंजीम और सिंध प्रेस क्लब मीरपुर खास की जानिब से की गई, जिसमें पीपल्स लेबर बेवरोज ज़िला मीरपुर खास के नायब सदर मुलाज़िम हुसैन खासकली ने शिरकत की। उस मौके पर जश्न आज़ादी तकरीब से खिताब करते हुए कहा, अफवाज पाकिस्तान की बहादुरी और कुर्बानियों की वजह से पाकिस्तान का नाम पूरी दुनिया में रोशन हुआ। हमारा मुल्क पाकिस्तान पहला इस्लामी मुल्क है जो एटमी ताकत है। हम सब मिलकर पाकिस्तान और अफवाज पाकिस्तान को मजबूत बनाएंगे तो पाकिस्तान एक मजबूत मुल्क बनेगा। मुलाजिम हुसैन खासकली, नायब सदर पीपल्स लेबर बेवरोज जिला मीरपुर खास। रिपोर्ट कर रहे हैं डॉक्टर एम लाल वाघानी। आम सिटीजन मीरपुर खास सदरी भाइरनि खे भेनरुनि खे जश्न आज़ादी जी 78वीं जो मुबारकबाद ॾियां थो। जीअं त असांजो पाकिस्तान 1947 में आज़ाद थियो ऐं आज़ादीअ जो नारो लॻो ऐं हिन टाइम पाकिस्तान खे 78 साल थी चुका आहिनि ऐं पाकिस्तान जेको आहे इंशाअल्लाह ताला अॻिते बि इन खां वधीक मज़बूत थींदो। ऐं तव्हांखे सभिनी खे ख़बर हूंदी त मई में जेको इंडिया पाकिस्तान ते हमिलो कयो, हिकिड़ो पंहिंजा मंसूर जे नाले सां ऐं हिकिड़ो पंहिंजो मामिलो गठजोड़ करे कयो। पाकिस्तान हुनखे मोड़ तोड़ जवाब ॾिनो ऐं पाकिस्तान जो नालो पूरी दुनिया पूरे मुल्क में नाम रोशन थियो। ऐं पाकिस्तान जी जेको आहे सो हींअर पाकिस्तान जी फौज मज़बूत थी, पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत थियो, पाकिस्तान जो एटम अवामी ताकत मज़बूत थी। पाकिस्तान मज़बूत आहे त तव्हां मज़बूत आहियो, पाक फौज मज़बूत आहे त तव्हां मज़बूत आहियो। असां सभिनी जो कमु आहे त गॾिजी पाक फौज खे मज़बूत कयूं ऐं पाकिस्तान खे मज़बूत कयूं ऐं वधि जीए पाकिस्तान, जीए पाक फौज, जीए फिदाया फौज। अस्सलाम वालेकुम। मेहरबानी तमाम जी